अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला दो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। मुल्क में आलमी वबा कोरोना वायरस से मुतासिर जो अंग 11,940 थी वियो। 253 ॼणा हयाती विञाए वेठा। सिंध में 3,945, पंजाब में 5,046, बलूचिस्तान में 656, केपी में 1,708, गिलगित बल्तिस्तान में 307, इस्लामाबाद में 223, आजाद कश्मीर में 55 केस। दुनिया में मौत मार कोरोना वायरस वधिक 6,157 ॼणनि जो हयातियूं गिड़काए वियो। फौतियलनि जो अंग वधी 1,97,074 थी वियो। वायरस सबब 28,18,176 माण्हू मुतासिर। अमेरिका में वधीक 1,934 माण्हू फौत। फौतियुनि जो अंग वधी 52,185 थी वियो। बर्तानिया में वायरस सबब 708 ॼणा हयातियूं विञाए वेठा। इटली में 420, फ्रांस में 389, स्पेन में 367, जर्मनी में 148, तुर्की में 108 ॼणा फौत। ब्राजील में 357, बेल्जियम में 189, ईरान में 93, कनाडा में 147, नीदरलैंड में 112, आयरलैंड में 220, भारत में 59, स्वीडन में 131, मैक्सिको में 99, पोलैंड में 40, इंडोनेशिया में 42 ॼणा कोरोना वेगे हयातियूं विञाए वेठा। सिंध में लॉकडाउन जो शेड्यूल तब्दील। सुबह जो 8 वगे खां शाम जो 5 वगे ताईं दुकान खुलियल रहंदा। कारोबार सूमर खां ख़मीस ताईं 9 खां 3 ताईं थींदो। रमज़ानुल मुबारक में शाम जो 5 वगे खां पोइ लॉकडाउन हूंदो। शहरी में होम डिलीवरी सर्विस न हूंदी। तयार थियल खाधनि जी रसद शाम जो 5 वगे खां 10 वगे ताईं हूंदी। माहिर वबा खिलाफ जंग में असांजी मदद करण चाहिनि था। पदे में रहंदड़ डॉक्टर पंहिंजा फर्ज़ सरअंजाम ॾियण लाइ रजिस्ट्रेशन कराए सघनि था, जंहिं लाइ असां 11 वतन जो कदम खयो आहे। पदई वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त दुनिया खे गॾिजी वबा जो मुक़ाबिलो करणो आहे। कोरोना रुगो तिबी न पर मुआशी चैलेंज भी आहे। कोरोना विघे फौतियुनि जे वारसनि सां ताज़ियत कयां थो। पदई वज़ीर शाह महमूद कुरैशी अमेरिका में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे चयो त ॾुखे वक़्त में पदे में रहंदड़ पाकिस्तानी पंहिंजो किरदार अदा कयो। वज़ीर आज़म इमरान खान जी ख़ास मददगार फिरदौस आशिक़वान चयो आहे त वज़ीर आज़म जी हिदायत ते अॼु सूबाई सिंध समा वारनि वज़ीरनि सां 4थे सेशन में साफ़ ऐं मीडिया वर्कर्स हिफ़ाज़ती केस जी विरासत वारे अमल खे अॻिते वधायो वेंदो। किड्स वबा ख़िलाफ़ जंग में साफ़ियुनि खे महफ़ूज़ करण में मददगार साबित थींदियूं। बुलड़ी शाह करीम में जो नौजवान जो लाश हथ जारावा स्टाफ वटा नौजवान मोहब्बत जुमारी जो लाश हथ मिलो। इतला ते पुलिस नौजवान जो लाश रूरल हेल्थ सेंटर बुलड़ी शाह करीम खणाए आई। फौती नौजवान जे इल्ज़ाम आहे त संदसि पुट खे घोट जे मुनिशात विकिरो कंदड़ क़तल कयो आहे। पनवाकिल वेझो मुबैना पुलिस मुक़ाबिलो हिकु ॾोहारी मारण जी दावा। पुलिस मूजिब रज़ा ॻोठ वटि ॾोहारियुनि जी मौजूदगी ते पुलिस कार्रवाई कई त मुक़ाबिलो थी वियो। फायरिंग दौरान हिकु अणॼातल ॾोहारी मारिजी वियो। पुलिस मूजिब संदसि कब्ज़े मां कलेशनकोफ ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। This headline news is brought to you by इन मेज़बानियों खां वधीक ॿियो तोहफ़ो छा थींदो? मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुनियार। आपका हमारा बरसों का साथ नौरस। चाइना में घुरायल हाइब्रिड बिजु वधिक पुटण जी सलाहियत, बीमारियुनि ख़िलाफ़ क़ुव्वत मुदाफ़ियत पंहिंजे इलाके जे बाएतमाद डीलर खां हासिल करियो।
मिर्च मजेदार तो खा दो खुशबूदार। बाहर जो चाहो बदलाओ, अंदर से तब्दीली लाओ। वाइटन पियो, जिंदगी जियो। लैला ब्यूटी क्रीम जो आपके टाइम और पैसों की बचत करे और बनाए आपको खूबसूरत और पुरकशिश सिर्फ चंद दिनों में। सांजो खट्टन गार्ड हाइब्रिड राइस सीट 042 353 20255।